निशात तंज़ीम जमायत लुआरी शरीफ रीजन बदीन तरफ़ां डिप्टी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर बदीन कादिर बख्श टालपुर खे नौकरीअ तां रिटायर्ड थियण ते ख़िराज तहसीन पेश करण लाइ शानदार अलविदाई तक़रीब पीर ऑफ लुआरी शरीफ हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी जी ओताक़ ते रखी वई। तक़रीब जी शुरूआत तलावत कलाम पाक सां नूरदीन जुणेजो कई, जंहिं बाद निशात तंज़ीम रीजन बदीन जे सदर अब्दुल फ़ताह जुणेजो सभिनी महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया ऐं आयल सभिनी महिमाननि जो आदरभाउ कयो। तक़रीब जो महिमान ख़ासि मैनेजर पीर ऑफ लुआरी शरीफ फॉर पॉलिटिकल एंड सोशल अफेयर्स अब्दुल रहमान बलोच हुयो, जॾहिं त ॿियनि महिमाननि में निशात तंज़ीम जो मरकज़ी सदर फ़तहल्लाह जुणेजो, नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जो मरकज़ी सदर सुहेल अहमद जुणेजो, यूनियन काउंसिल लुआरी शरीफ जो चेयरमैन मीर अनवार बख्श टालपुर, डॉक्टर शरफुद्दीन टालपुर, दीन मोहम्मद चन्ना, मौलवी मोहम्मद रमज़ान टालपुर ऐं अल्लाह बचायो कोरेजो शामिल हुआ। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त कादिर बख्श टालपुर जूं तालीम खाते में कयल ख़िदमतूं क़ाबिले तारीफ़ ऐं न विसारण जोॻियूं आहिनि, छाकाणि त पाण हिकु बहितरीन उस्ताद ऐं महिरबान आफ़ीसर रहियो आहे। असां साईं जिन खे ज़बरदस्त ख़िराज तहसीन पेश करियूं था। हिन पंहिंजी सर्विस दौरान पंहिंजो फ़र्ज़ु निहायत ईमानदारी ऐं फ़र्ज़ शनासीअ सां निभायो। ख़ासि तौरु संदसि तालुक़े एजुकेशन ऑफिसर रहण वारो दौरु तालीम खे हथी ॾियणु, तालीमी सेमिनार ऐं उस्तादनि जे मसइलनि खे हल करण वारो सोनहरी दौरु रहियो आहे। यक़ीनन अहिड़ा इल्म दोस्त महबूब आफ़ीसर तालीम खाते लाइ एज़ाज़ आहिनि। अब्दुल रहमान बलोच ख़िताब कंदे चयो त साईं कादिर बख्श जो किरदारु असांजे नौजवाननि लाइ मिसाल आहे। इंसान महिनत करे त कुझु बि हासिल करे सघे थो। नौजवाननि खे घुर्जे त महिनत कनि त जीअं तरक़ी करे सघनि। तक़रीब खे ख़िताब कंदे कादिर बख्श टालपुर चयो त आउं निहायत शुक्रगुज़ार आहियां निशात तंज़ीम रीजन बदीन जो, जंहिं मूंखे मान ॾींदे ही शानदार महफ़िल मुंहिंजे मुर्शिद जे ओताक़ ते मुनक़िद कई। मुंहिंजे दोस्तनि तमामु घणियूं पार्टियूं ऐं तक़रीबूं रखियूं आहिनि, पर जेका ख़ुशी मूंखे हिते थी ॿिए पासे न थी सघी। पंहिंजे मुर्शिद जे अङण ते जेका इज़त ऐं मान मिलियो बयानु नथो करे सघां। आउं बलोच ख़ानदान जे औलाद मां आहियां, जंहिं खे हमेशह मुर्शिद करीमनि पंहिंजो कयो आहे। दुआ आहे त मालिक असांखे ॾींहुं क़यामत ताईं पंहिंजे दर जो बानो बनाए रखे। प्रोग्राम जी पुॼाणी दरगाह शरीफ़ जी दस्तूरी दुआ सां थी।